एवरीवन ऐं हाणे जेको टाइम थियो आहे सो प्लीज़ असां वटि कुझु महिमान आहिनि असां उन्हनि महिमाननि खे आदरभाव कंदासीं वेलकम कंदासीं ऐं जंहिं महिमान खे असां हाणे घुराइण वारा आहियूं ऐं चाहियां थो मां अॻोड़े बि इहा ॻाल्हि कई त असां सिंधी महिमान नवाज़ आहियूं ॾाढा मोहबत ॾियण वारा आहियूं ॾाढा प्यार ॾियण वारा आहियूं सो आउं चाहियां थो असांजो जेको चीफ गेस्ट आहे डॉक्टर बू अब्दुल्ला साहब जेको पाण अरब नेशन आहे उहो असांजो चीफ गेस्ट आहे असांजो महिमान ख़ुशूसी आहे सो प्लीज़ लेट्स वेलकम डॉक्टर बू अब्दुल्ला सो लेट्स हैव अ बिग हैंड फॉर डॉक्टर बू अब्दुल्ला ऐं जावेद कोरेजो साहब खे रिक्वेस्ट कंदुमि जावेद कोरेजो साहब प्लीज़ कम ऑन द स्टेज ऐं जावेद कोरेजो साहब डॉक्टर बू अब्दुल्ला साहब खे अजरक पाराईंदा ऐं हीउ हिकिड़ो तमामु बहितरीनु इवेंट आहे ऐं सभिनी खे इमरान तुनियो जावेद कुरेजो साहब अब्बास कुरेजो साहब के मुबारकबाद पेश किया तो सच अ वंडरफुल इवेंट सो डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम Assalamu wa rahmatullahi wa barakatuh. First things, I'm so happy to be here. I think this is my third time to attend Sindhi community event. I think it's so amazing and super community. Is our love and respect. Guys, you are choosing me to be part from this event. Thank you so much. sir this is Ajrak so please जावेद कुरेजो साहब जो नंढो आहे ऐं so you look awesome डॉक्टर साहब you look amazing in the अजरक so अजरक में कीअं बि लॻे ज़ोरदार ताड़ी वॼायो this is love so did you enjoy the music sir Sindhi boli abani boli abani boli Sindhi? Oli Abano Pironi. Thank you so much.